सब ग्वाल गॾिजी बीठा चवनि पिया भाई जाम ॾींहंनि खां मखण ई न खारायो अथई। गीत अवैली आहे सभिनी ॿुधो आहे। चई जाम ॾींहंनि खां मखण ई न खारायो अथई। चई हलो अॼु हुन गोपीअ जे घर में हली करे मखण चोरी था कयूं। आहे ई मखण जो माखन चोर चवंदा आहियूं नी कृष्ण भॻवान खे। माखन चोर भॻवान की। हलो त हली करे उते मखण था खाऊं। चई मखण जो खाईंदासीं त दर त ॾिना पिया हूंदा। होॾां वरी कोई अहिड़ो घर न हो जिते कृष्ण भॻवान मखण न छॾियो हुजे न खाधो हुजे। मखण त खाईंदो हुनजी मटकी बि फोड़े ईंदो हुयो। आहे नी। पोइ हिकिड़ी गोपी रहियल हुई। उन गोपीअ पंहिंजी धीअ खे वञिणो काॾे पंहिंजी धीअ खे हिकु लठ ॾिनई। चई हे दर जे ॿाहिरां ई वे। हे अॼु कृष्ण असांजे घर पक ईंदे तूं बसि हुनखे न मखण न खाइण ॾिजांसि। अगरि मखण खाए त मटकी न टोड़ण ॾिजांसि। बसि पोइ तंहिं करे हेॾां वरी सभु ग्वाल गॾिजी करे कृष्ण भॻवान सां गॾु भॼन अवाइली अथव। हिकु डूं डूं बेडूं चार हिकु डूं डूं बेडूं चार गोपीअ जे घर जो खुलियल हो द्वार। 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 टीडूं छह चारडूं अठ टीडूं छह चारडूं अठ हिते नित टंगल हुया मखण जा मठ। हिते नित टंगल हुया मखण जा मठ। हिकु डूं डूं बीडूं चार गोपीअ जे घर जो खुलियल हो द्वार। हिकु डूं डूं बेडूं चार गोपीअ जे घर जो खुलियल हो द्वार। कृष्ण भगवान की। पंज डूं छह बारह पंज डूं छह डूं बारह हिकु हुयो कृष्ण ऐं ग्वाल हुया यारहं। ग्वाल हुया यारहं। हिकु डूं डूं बेडूं चार गोपीअ जे घर जो खुलियल हो द्वार। हिकु डूं डूं बेडूं चार गोपीअ जे घर जो खुलियल हो द्वार। एक्चुअली में ॿारनि खे इहा ख़बर कोन्हे एक डू डू छा। अॼुकल्ह जा ॿार 1 2 जा 2 2 2 जा 4। असांजी सिंधीअ में एक डू डू बीडू चार। ओके ॿारनि खे घर वञी सम्झाइजो। 7 डू 14 8 डू 16 7 डू 14 8 डू 16 कृष्ण ऐं ग्वाल घिरिया घर में होरिया कृष्ण ऐं ग्वाल घिरिया घर में होरिया। एक डू डू बीडू चार गोपीअ जे घर जो खुलियल हो द्वार। गोपीअ जे घर जो खुलियल हो द्वार। नायडू वर्णा नायडू वीह नायडू वर्णा नायडू वीह अंदर लिखी वेठी हुई गोपीअ जी धीअ। अंदर लिखी वेठी हुई गोपीअ जी धीअ। डंडो खणी वेठी हुई भई यो अचे कृष्ण ऐं ग्वाल। हा नायडू वर्णा नायडू वीह नायडू वर्णा नायडू वीह अंदर लिखी वेठी हुई गोपीअ जी धीअ। अंदर लिखी वेठी हुई गोपीअ जी धीअ। एक डू डू बीडू चार डू डू बेडू चार गोपीअ जे घर जो खुलियल हो द्वार। गोपीअ जे घर जो खुलियल हो द्वार। टीडा टीह चारडा 40 टीडा टीह चारडा 40 मखण ते वार कयो मखण जे वालीअ। मखण ते वार कयो मखण जे वालीअ। एक डू डू बेडू चार गोपीअ जे घर जो खुलियल हो द्वार। गोपीअ जे घर जो खुलियल हो द्वार। 5 डा 50 6 डा 60 5 डा 50 6 डा 60 गोपीअ जे धीअ खई हथ में लठ। गोपीअ जी धीअ कई हथनि में लठ। एक डू डू बेडू चार हिकु डू डू बेडू चार गोपीअ जे घर जो खुलियल हो द्वार। गोपीअ जे घर जो खुलियल हो द्वार। 7 डा 70 8 डा 80 7 डा 70 8 डा 80 मखण सभु खाई वया हारे वया लस्सी। मखण सभु खाई वया हारे वया लस्सी। एक डू डू बीडू चार गोपीअ जे घर जो खुलियल हो द्वार। हिकु डू डू बेडू चार
गोपीअ जे दर जो खुलियल हो द्वार नायडा नवे नायडा सौ नायडा नवे नायडा सौ जैसा कृष्ण साण आहे तंहिंखे कहिड़ो भाव जैसा कृष्ण साण आहे तंहिंखे कहिड़ो भाव हिकु डूडू ॿिए डू चार हिकु डूडू ॿिए डू चार गोपीअ जे घर जो खुलियल हो द्वार गोपीअ जे दर जो खुलियल हो द्वार गोपीअ जे घर जो खुलियल हो द्वार गोपीअ जे दर जो खुलियल हो द्वार आयो लाल सभई चओ झूलेलाल कृष्ण भगवान लाइ ज़ोरदार तारीख़ हलायो पंहिंजे ॿारनि खे इहो गीत इहो भॼन पक ॿुधाइजो ही रेडियो सिंधी लाइ ख़ासि दीपक सेठ लाइ ज़ोरदार तारीख़ हलाईंदा रेडियो सिंधी जे 10 स्टेशन्स जो मज़ो वठो अॼु ई विज़िट कयो radiosindhi.com या वरी मोबाइल ऐप स्टोर तां तव्हीं फ्री ऐप बि इंस्टॉल था करे सघो फेसबुक यूट्यूब ट्विटर इंस्टाग्राम व्हाट्सएप लिंक्डइन सभिनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ते रेडियो सिंधी मौजूद आहे अॼु ई फॉलो करियो ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि ॿुधायो जय झूलेलाल